शाहपुर चाकर में बज़म तुलबा सिकंदरिया तरफां 10 मुहर्रम अल हराम ते सालियाना चौड़ी मकामी अहल बैत कॉन्फ्रेंस थी, जंहिंमें आलिम सगोरन अहल बैत ऐं करबला जे वाक़े ते रोशनी विधी। मकामी अहल बैत कॉन्फ्रेंस जे सदारत मुफ्ती नूर नबी सिकंदरी कई, जंहिंमें हज़रत अल्लामा डॉक्टर मुफ्ती हक नबी सिकंदरी ख़ुसूसी ख़िताब फरमायो। अज़ीमुशान प्रोग्राम दौरान करबला जे वाक़े ते रोशनी विझंदे हज़रत अल्लामा डॉक्टर मुफ्ती हक नबी सिकंदरी चयो त करबला में हक़ ऐं बातिल जी जंग हुई। हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम इस्लाम जी सरबुलंदी ऐं बका जे लाइ कुर्बानी ॾेई यज़ीदियत खे क़यामत ताईं रुसवा करे छॾियो। संदसि चवण हो त अहल बैत जे ॾसियल गस ते हली करे दुनिया ऐं आख़िरत में कामयाबी माणे सघिजे थी। हुन वधीक चयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत ऐं असहाबनि ऐं अहल बैत सां अक़ीदत ईमान जे लाज़मी जुज़नि मां हिकु आहे। प्रोग्राम में वॾे तादाद में दारुल उलूम सिबक़तुल ख़ुदा जे फाज़िल आलमनि ऐं हाफ़िज़न सूदो सिंध जी कुंड कुड़च खां आयल आशिकान मुस्तफ़ा शिरकत कई। आख़िर में लंगर पिणु तक़सीम कयो वियो।